के समझूं जेके दोस्त जिते बीठा आहिनि बराए मेहरबानी साम्हूं अचनि पोइ ते थींदो मुसलमान मयार जहिड़ी ॻाल्हि आहे। केतिरो अव्हां खे पहिरियां ई चयो वियो जलसे जे अंदरि उन जे बावजूद एॾी बेवफ़ाई सही न आहे। महिरबानी करे पंहिंजे हाजत खे पूरे कंदे फौरन अची पंहिंजी जाइ वठो ताकि मजलिस अञा अॻिते हले। असांजा उलमा इज़ाम पोइ ते वेठा आहिनि, उन्हनि खे अव्हां जो इंतज़ारु आहे। अफ़सोस आहे तव्हां इंतज़ारु नथा कयो ऐं उहे आलिम सगोरा इंतज़ारु था कनि। कहिड़ी बेवफ़ाई आहे। लाउड स्पीकर ते ॻोठ वारनि खे ॿुधाईंदे मूंखे शर्म थो अचे। 2 मिंट सवेरे हथ मथे खणी अल्लाह खे हाज़ुर नाज़ुर ॼणे हेॾा नारा हणी वफ़ादारी जो अहद करे बदाहदी जेसिताईं आवाज़ वञे थो महिरबानी करे मुंहिंजे मथां फर्ज़ आहे अल्लाह जे कलाम जे अल्लाह जे क़ुरान जे आवाज़ ते लब्बैक चई मजलिस में अची शरीक थियूं ताकि असां ख़ुदा वटि मयारी न बणिजूं, मिठे मदनी वटि मयारी न बणिजूं, ख़ुदि क़ुरान वटि मयारी न बणिजूं जंहिंजे बारे में तव्हांखे असांखे ॿुधायो वियो आहे त क़ब्र जे अंदरि ई क़ुरान ऐं रोज़ा अची करे सिफ़ारिश कंदा ख़ुदा वटि। मुस्लमान जो शइ वो न आहे। बहरहाल ॿाहिरियां लफ़्ज़ हुआ जन जो पहुचाइण तव्हांजे कननि ताईं तव्हांजे दिलनि ताईं ज़रूरी हो। वधीक चवण जी ज़रूरत न आहे, तव्हां बि न चवरायो। महिरबानी करे मजलिस में अचो, अल्लाह जे क़ुरान जी मजलिस आहे। मां सभ खां पहिरियां ई गुफ़्तगू खां अॻु में उन दोस्तनि खे दिल्ली मुबारक इस्लामी तहियत ऐं मुबारक पेश थो करियां जंहिं हेड़े 15वीं सदी जे दौर में दुनिया जे रस्मनि रिवाजनि ऐं सक़ाफ़तनि खे ख़ैरबाद चवंदे इंतिहाई सादगी वारे अंदाज़ में पंहिंजे शादी जे बरकत वारे मौक़े ते क़ुरान खे घुराए उनखे ॿुधाइण जो मौक़ो ॾिनो आहे। उन घोट खे मुबारक आहे। उन असांजी भेण असांजी न्याणी खे मुबारक आहे जंहिंजो सुन्नत निकाह क़ुरान जे आवाज़ में क़ुरान जे साए में थी रहियो आहे। अल्लाह असां मुस्लमान खे तौफ़ीक़ अता फ़रमाए असां मुस्लमाननि जे बच्चनि जो निकाह ईअं थिए। भाई ये थोड़ी गाल नहीं। 15वीं सदी अजो के एटम जे दौर में मोबाइल जे दौर में दुनिया जे हर गाल के पोइते रखी कुरान के अग में आणजे इन खां वधीक भी जिहाद कहिड़ो आहे। जहिड़े तहिड़े माण्हू जी जाइ नहीं। उन जे करे दिल खुश थी करे उन फर्दन के मुबारकबाद पेश थी करे जन क़ुरान के स्टेज ते आणे क़ुरान जे साए में सुन्नत निकाह अदा करण जी कोशिश कई आहे। वाइद जे लाइ अञा असांजा उलमा सगोरा पोइते वेठा आहिनि। मां हिकिड़ो अदना दर्जे जो ख़ादिम ऐं तालिबे इल्म जे जुती खणण वारो। असांखे कहिड़ी मजाल वाइद करियूं। अलबत्ता वाइद खां हटी करे तव्हां दोस्तनि जी मुनासिबत सां 2-4 इस्लामी ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं पेश करणियूं आहिनि। अल्लाह साईं खां दुआ आहे मूंखे सघ अता फ़रमाए तव्हां असां सभिनी खे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन जो।
इश्तिहार में उन्वान है अन्निकाह मिन सुन्नती। जलसन जा इश्तिहार हुंदा आहिनि, उन्हनि जा मौज़ू हुंदा आहिनि, उन्वान हुंदा आहिनि मुख़्तलिफ़। सीरत नबी कॉन्फ्रेंस, शान मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस, सीरत मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मौज़ू हुंदा आहिनि। नंढड़ी इन शादी में इश्तिहार जो मौज़ू आहे निकाह मिन सुन्नती। उन्हीं जे मुनासिबत सां थोरो मां ॻाल्हायां थो। वाइद नाहे मसला आहिनि, उहे मसला जेके तव्हां असांखे साम्हूं अचनि था लाइल्मी जे करे, मुहताज थी पोइ असां आलिमनि जे करे लॻंदा उन खां पुछंदा आहियूं। चंद मसला दिलि जे कननि खे खोले ॿुधी दिमाग़ में सांढे जेतिरो थी सघे हर दोस्त ताईं पहुचायो। वाइद आलिम सगोरा कंदा, कुझु करे आहिनि। सुभान अल्लाह, कहिड़ो बहितरीन क़ुरान पढ़नि था, कहिड़े अंदाज़ में अव्हां खे नसीहतूं कनि था। ही वाइद जो अंदाज़ न आहे, हे थोरे मसइलनि ॿुधाइण जो अंदाज़ आहे सुन्नत निकाह मुताबिक़। हर दोस्त तवज्जो सां ॿुधे ऐं अमानत इहा खणी करे ॿियनि ताईं पहुचाए। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे अन निकाह मिन सुन्नती फमन रग़िब अन सुन्नती फलैस मिन्नी। जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं ॻाल्हि मनसूब थी वञे त इहा ॻाल्हि आम नाहे। पूरी दुनिया जी क़ीमत खां वधीक अहम आहे, लेकिन मुसलमान जे लाइ उन खे पंहिंजी ॻाल्हि न सम्झो, पंहिंजे वक़्त जे सरदार जी ॻाल्हि न सम्झो, वज़ीर आज़म जी सदर साहब जी ॻाल्हि न सम्झो। नबीअनि जे सरदार सैयदुल मुरसलीन हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि सम्झी ओतिरी अहमियत ॾियो। फरमाया निकाह मां मुहम्मद जी सुन्नत आहे। फमन रग़िब अन सुन्नती फलैस मिन्नी। जंहिं मुंहिंजे इन सुन्नत खां मुंहुं मोड़ियो, मुंहिंजे दायरे मां, मुंहिंजी संगत मां निकिरी वञे। इहो निकाह जो फ़लसफ़ो थोरो सम्झणो ऐं सम्झाइणो आहे। अॼु सम्झी छॾियो, जेतिरो कोशिशि करे सम्झंदो इनशाअल्लाह तव्हांखे वरी मुहताजी न पवंदी कंहिं मुल्ले मौलवी खां पुछण जी। बाक़ी वैद अञा ॿुधंदा, आलिम सगुरा वैद करण वारा वेठा आहिनि थिया। मां मिड़े हरबुर गुस्ताखी कंदे विच में ईअं इन फ़लसफ़े ते थोरो ॻाल्हाइण जे लाइ तव्हांजे साम्हूं पेश थियो आहे। महिरबानी करे आदतपुर वारा दोस्त, ख़ासि करे उन्नड़ महले वारा कन खोले ॿुधनि। इस्लाम में निकाह जो अंदाज़ छा आहे, निकाह जो वक़ार छा आहे, निकाह जी क़ीमत छा आहे, निकाह जो मर्तबो छा आहे। इस्लाम अॻे असांखे ॿुधाए छॾियो आहे, लेकिन मौजूदा हालतुनि जे अंदरि थोरो असांखे तवाज़ुन करणो आहे त असां निकाह खे छा सम्झो आहे। नबी पंहिंजी सुन्नत करार ॾेई इहा ॻाल्हि असांजे साम्हूं पेश फरमाई, असांखे हुकुम फरमाए त इन ते हलो ईअं जीअं मां मुहम्मद हलां थो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह साईं खे मंज़ूर आहे त निकाह वारी सुन्नत हले ताकि क़यामत ताईं ईंदड़ इंसान अचनि, अल्लाह जो नालो बुलंद थींदो रहे, दीन आख़िर ताईं रहे। इंसान ये तॾहिं ईंदा रहंदा जॾहिं इहा सुन्नत दुनिया में हूंदी। अल्लाह ताला निज़ाम अहिड़ो रखियो आहे, वरन अल्लाह वारा कुझु वली अहिड़ा बि थी गुज़रिया आहिनि जिन खे निकाह करण जी ज़रूरत कान्हे, पर अल्लाह निज़ाम अहिड़ो रखियो आहे, अहिड़ो रखियो आहे निज़ाम, अहिड़ो रखियो आहे निज़ाम जंहिंमें इंसानी आबादी क़यामत ताईं हलंदी रहे। हिकिड़ो दफ़ो जेकॾहिं माण्हू शौक़ु पूरो कयो त बसि पोइ छो ज़रूरत पए ॿीहर। हेॾां तकलीफ़ बि आहे, ॿिए तरफ़ सुख बि आहे। इन जी वज़ाहत मां थोरो करणु चाहियां थो, महिरबानी करे गुस्ताखी माफ़, तवजो सां ॿुधो बि सही, ऐं पोइ अॻिते हली करे इन पैगाम खे
पंहिंजे दिलि में जॻह में रखंदे दुनिया ताईं पहुचाए बि सही। अज़ीज़ दोस्तो, तव्हां असांजी खे ख़बर न आहे छा सम्झो आहे? अल्लाह जी नज़र में इहा शइ केतिरी क़दुरु महबूब आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्ही खे पंहिंजी सुन्नत सम्झी करे असांखे रस्तो ॾिनो, ॾेखारियो, ऐं असां उन खे छा सम्झो आहे? हक़ीक़त में इन खे सम्झणु छा घुरिजे? अॼु इहो बहस हलंदो तव्हांजे साम्हूं, ॿुधी छॾियो हिकिड़ो दफ़ो। असांजा उलमा इहे मसइला पेश न कंदा आहिनि। भई मसइला इस्लाम में घणा आहिनि। पहिरें नंबर ते अक़ीदे जा मसइला आहिनि, ॿिए नंबर ते अमलनि जा मसइला आहिनि। अमल में सभिनी खां वधीक तव्हांखे ॿुधायो वेंदो आहे निमाज़ आहे, परोज़ो बि आहे, ज़कात बि आहे, हज बि आहे, ऐं ॿिया बि कम आहिनि नेकी जा। इन जे बारे में कुझु न कुझु ॿुधायो वेंदो आहे, पर मथा छिरे ते अॻिते इन में अंदरि असां कोन था वञूं। निमाज़ कीअं पढ़िजे, निमाज़ में फ़र्ज़, सुन्नतूं, मुस्तहब, मकरूह, नफ़िल कहिड़ा कहिड़ा आहिनि, कहिड़ो तरीक़ो आहे। उनखां पोइ दुनियादारी में मसइला आहिनि। माण्हू खे औलाद थिए थी, निकाह थियनि था, मौत थियनि था, उन में मसइला आहिनि ख़ुदि इस्लाम जा ॿुधायल। इहे असां बयानु न कंदा आहियूं। इहा असांजी फितरत आहे। हिकिड़े घड़ी में तव्हांखे बि ख़ुशि करियूं, असां बि ख़ुशि थिया हलिया वेंदा आहियूं। हालांकि इहे मसइला बुनियादी आहिनि। इहे बुनियादी मसइला ॿुधाइणु घुरिजनि वाइदनि जे अंदरि, ताकी माण्हुनि खे ख़बर पए। सभिनी मसइलनि खे छॾे, छो त हाणे हिकिड़ी राति में त ठहियो, पर इन में टाइम गुज़रंदो। टाइम जेकॾहिं ॿुधाइजे, हिकु हिकु मसइले खे तव्हांजे साम्हूं आणिजे, ॿारनि वॻे पढ़ाइजे त घणो टाइम लॻंदो। एतिरो टाइम न मां वटि आहे न तव्हां वटि आहे। सॼो ॾींहुं कमकार था करियो, लबारा था करियो, थकावट बि आहे, निंड जी बि तव्हांखे ज़रूरत आहे। उनजे करे मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु निकाह ते ॻाल्हायां थो। इहा निकाह जी ॻाल्हि सम्झी छॾियो। फरमायो निकाह मरग़ूबुन वल मनकूहतु मरग़ूब। पहिरियों त निकाह मां मुहम्मद जी सुन्नत आहे। जंहिं सुन्नत खां मुंहुं मोड़ियो, मां मुहम्मद जी जमात मां नाहे, कलमे वारनि खां ख़ारिज आहे। ॿिए नंबर फरमाए त निकाह मरग़ूबुन पसंदीदा शइ आहे, वल मनकूहतु मरग़ूब। ऐं जंहिंसां निकाह कजे थो पियो, उहा बि पसंदीदा शइ आहे। मथां इशारा ॾेई छॾिया शरीयत वारे। हाणे असांखे थोरो सम्झणो आहे। अज़ीज़ दोस्तो, जेके ख़राबियूं आहिनि असां में, इन मसइले जे अंदरि थोरो मां उनखे वाज़े करणु चाहियां थो पियो। पहिरें नंबर ते हर कंहिंखे ख़बर आहे, हर अबे खे, हर अम्मा खे ख़बर आहे पंहिंजे औलाद जे बारे में। हर नंढो थी वॾो थियो आहे, औलाद जे बारे में हर कंहिंखे ख़बर आहे। पंहिंजे नंढे औलाद जे लाइ जेतिरी मुहबत माउ पीउ जे दिलि में आहे, ॿियनि जे दिलि में एतिरी कान्हे। औलाद जे लाइ ख़ैर ख़्वाह जेतिरो माउ पीउ आहे, एतिरो ॿियो कोन्हे। नंढड़ी नींगरी आहे, नंढड़ो नींगर आहे, घर में अबे अम्मा जे हथनि ते पले थो, केॾी मुहबत आहे हुन सां। जॾहिं उहो ॿारु वॾड़ो थो थिए, छोकिरी आहे चाहे छोकिरो आहे, जॾहिं हद बुलूगत ते पहुचनि था पिया, अबे अम्मा जी मुहबत सां गॾु गॾु हिकिड़ी ॿी शइ जी मुहबत दिलि में पैदा थिए थी। मां असली पंहिंजी ॻाल्हि बयानु थो करियां, उन ॻाल्हि खे थोरो तवजो में रखो। जीअं ॿारड़ो वॾो थींदो, ॿारड़ी वॾी थींदी, अबे अम्मा जी मुहबत सां गॾु हिकिड़ी ॿी मुहबत ऐं मुहबत जो जज़्बो दिलि में पैदा थींदो आहे। कहिड़ी मुहबत? जेका अबे अम्मा वटां न मिली सघंदी आहे। इहा नई मुहबत, उनजे लाइ नओं रस्तो आहे, नओं जहान आहे। इहा शइ बालिग़ छोकिरे खे, छोकिरी खे इहा शइ पेश ईंदी आहे। अल्लाह जे निज़ाम में शामिल आहे। ॿिन्हिनि खे तलाश थींदी आहे उन मुहबत जे हासिल करण जी। पर अबे अम्मा जी मुहबत जी हिकिड़ी हद आहे, चोटी आहे। जहिड़ी तरह न दरिया जो पाणी बंदन सां अची ठह कंदो आहे, बंदन ते हिकिड़ा पैमाना, हिकिड़ा मापा लॻल हूंदा आहिनि, जंहिं ते फुटनि जो हिसाबु लिखियलु हूंदो आहे। तव्हां ॾिठो हूंदो, 5 फुटा, 10 फुटा, 12 फुटा, 15 फुटा दरिया जे बंदन सां निशान लॻल हूंदा आहिनि। सैलाब जो पाणी अची वेंदो आहे त उहे निशान ॿुधाईंदा आहिनि त हेतिरो सैलाब आहे।
बंद खे ख़तरो नाहे जेकॾहिं पोयों पाणी घणो हूंदो सैलाब वधी ईंदो हाणे बंद खे ख़तरो आहे ख़ुदा न करे ईअं थिए कॾहिं कॾहिं वरी ईअं करिणो पवंदो आहे जो इन्हीअ बंदनि खे हथनि सां टोड़ियो वेंदो आहे तव्हांखे पाण चङी तरह ख़बर आहे अली वाहन वटि बि टोड़ियो वियो हो ऐं हेॾां जेकबाज़ ज़िले जे अंदरि इतां बि इहो बंदि 10 में टोड़ियो वियो हो छो त पाणी मथे थियो घणो पोइ तव्हांखे इहा ख़बर आहे जॾहिं हद खां इहो पाणी वधी थो वञे सैलाब वधी थो वञे टुटी पए या टोड़िजे पोइ मुल्क तबाह थींदो आहे 10 वारे सैलाब वारो तबाह थियल मुल्क अञा ताईं पूरी तरह आबाद न थियो आहे माण्हू वीचारा ईअं दरबदर थी विया के किथे रहिजी आहे के किथे रहिजी आहे अञा ताईं उहा बराबरी न थी सघी आहे सैलाब टुटे त पोइ ईअं अहिड़ी तरह अबे अम्मा जी मुहबत जो हिकिड़ो पैमान आहे नंढड़ी ऐं नंढड़े जे वजूद में पर जॾहिं नए मुहबत जी ज़रूरत महसूस थींदी आहे इन्ही जे लाइ अल्लाह ताला पंहिंजे पैगंबर जे ज़रिए ऐं हर ज़माने में पैगंबरनि जे ज़रिए उम्मतुनि खे ऐं इंसान खे सम्झायो वियो आहे त हाणे इन्ही मुहबत खे मथे न वधायो टुटी न पए मुल्क ॿुॾी वेंदो तबाही अची वेंदी अल्लाह तबारक ताला इहे बंदि रखिया आहिनि निकाह उन करे पैगंबर फरमायो निकाह मिन सुन्नती निकाह मुंहिंजी सुन्नत आहे मूंखां अॻु में पैगंबरनि जी सुन्नत आहे इहे बंदि आहिनि जवानी जे जज़्बे वारे सैलाब खे रोकण जे लाइ बंदि आहिनि जॾहिं इहो जज़्बो ईंदो आहे इहा मुहबत दिलि में पैदा थियण लॻंदी आहे इहा मुहबत अबे ऐं अम्मा जे वस खां ॿाहिरि आहे शरीयत इन ते नज़र रखी आहे अबे अम्मा खे हुकुम आहे त ख़बरदार इहा मुहबत तुंहिंजे नंढड़े खे तुंहिंजे नंढड़ी खे तव्हां वटां न मिली सघंदी उन जे करे तव्हां नंढड़े ऐं नंढड़ी जे जज़्बनि जो एहतराम कयो उन्हनि जे ख़्यालात जो अंदाज़ो मापियो ईअं न आहे त पंहिंजो फ़ैसिलो ज़ोर सां हुन जे मथां ठोसियो उन जे जज़्बनि जो एहतराम कयो त इन मुहबत जो मुंहुं कहिड़े तरफ़ आहे थोरो उनजो ख़्यालु हुजेव अहिड़ो औलाद खे बि हुकुम आहे त पीउ ऐं माउ जो फ़रमान तव्हांजे ज़हन में हुजे पीउ ऐं माउ खां वधीक तव्हांजो ख़ैर ख़ा न आहे इन्ही मसइले में बि जेको बंदि पीउ ऐं माउ ॿधनि था तव्हांजे ख़ैर ख़ाही जो आहे ॿाहिरि निकिरण जी तव्हां बि कोशिशि न कयो जेकॾहिं तव्हां कोशिशि कंदो त तव्हांजी ज़िंदगी रुली वेंदी ऐं पीउ माउ खे बि हुकुम आहे त तव्हां उन्हनि जे जज़्बनि जो एहतराम कयो उन जे ख़्यालात खे जाचियो पोइ उन ख़्यालात खे मुनासिब तव्हां मक़ाम ॾियो इहो हुकुम आहे शरीर जो असांखे निकाह जे बारे में जॾहिं उहो दौरु अचे थो उन दौर में इन ॻाल्हियुनि खे नज़र में रखंदे अल्लाह ताला असांखे हुकुम फरमायो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे करे ॾेखारियो ऐं हुकुम फरमायो अथई फरमाइनि मुहबत जी तलाश कयो जिथे ठही था वञो थोरो मसइला ॿुधो असांजा उलमा हज़रात अची विया आहिनि उतां जे साम्हूं पंहिंजे ख़िताब हसना खे पेश कंदा पंहिंजी जाइ ते लेकिन 2-3 मसइला जंहिं महिल मां थोरो गुस्ताखी कई आहे उनखे थोरो ॿुधो तव्हांजे फ़ाइदे वारी ॻाल्हि आहे असांखे इस्लाम हुकुम ॾिनो आहे अबे अम्मा जे फरमान जी उन्हनि जे चवण जी अहमियत खे ज़हन में रखो छोकिरे खे बि हुकुम आहे छोकिरी खे बि हुकुम आहे अबे अम्मा खे वरी इन छोकिरे ऐं छोकिरी जी जज़्बनि जो ख़्यालु ॾियारियो आहे त इन जे जज़्बनि खे पंहिंजे ज़हन में रखो अहिड़ो फ़ैसिलो कयो फ़ैसिले जे अंदरि रहो फरमान जे अंदरि रहो पर चूंकि इहा मुहबत इहो जज़्बो अबे अम्मा वटां हासिलु न थींदो उन जे करे इन अंदाज़ में शरीयत असांखे हुकुम न त तव्हां ॻोल्हा कयो पंहिंजे पाई में ओरे परे ॻोल्हा कयो जज़्बनि जो एहतराम रखंदे औलाद खे हुकुम आहे त अबे अम्मा जे फरमान जो एहतराम फरमान जो ख़्यालु रखंदे इन हद जे अंदरि रहो तव्हांजी ज़िंदगी सुठी गुज़रंदी छो त तव्हांजे लाइ फ़ैसिलो अबे अम्मा जो वधीक ख़ैर ख़ाहाना आहे
इन शयुनि खे नज़र रखी करे असांखे हुकुम ॾिनो आहे निकाह जो। हाणे मसइलो थी वियो शरीयत ते हिकिड़ी ॻाल्हि कई जेका मां तव्हांखे ॿुधायां थो, नाराज़ बि थी वेंदो इन ॻाल्हि ते, पर ॿुधाइणो आहे छो त अक्सर के मसइला पेश कोन कया वेंदा आहिनि, असां इन खां लाशूर आहियूं। उहो हीअ आहे इहो छोकिरो इहा छोकिरी इन हद ते इन मंज़िल ते पहुची चुका आहिनि, निकाह थियण वारो आहे। इन निकाह खां अॻु में थोरी जांच कयो, छोकिरे छोकिरी जे जज़्बनि जो बि पतो पए, अबे अम्मा खे उनजे ख़ैर ख़ाना अंदाज़ खे बि ॼाण लियो। शरीयत अहकाम ॾींदे फरमायो आहे त इन मंज़िल ते जॾहिं पहुचो था, पंहिंजे बच्चनि खे पहुचायो था, त कम अज़ कम हिकु झलक हिक ॿिए खे ॾेखारियो। भाई दोस्त नाराज़ थी वेंदा, जिन खे ख़बर न आहे नाराज़ थी वेंदा त मुंहिंजो साहिबु छा थो ॻाल्हाए वेठो, पर मूंखे ॻाल्हि करणी आहे। छोकिरे ऐं छोकिरी खे हिकिड़ी झलक पाण ॾेखारियो, भले ही बि परदेदार आहे हू बि परदेदार आहे, पर जॾहिं तव्हांजो मसइलो ठहे थो शरीयत इजाज़त नी आहे, जंहिं पर्दे करण जो हुकुम न आहे उन इजाज़त नी आहे, त इन्हनि खे तव्हां हिकिड़ी झलक ॾेखारियो ताकी नज़र मां हिक ॿिए खे कढनि आया हिक ॿिए सां हली सघंदा रही सघंदा या न। ऐं असां में आहे बा असां हीअ ॻाल्हि बुला ज़ाहिर बि कोन कंदा आहियूं ऐं माण्हू कंदा बि कोन आहिनि। हे वरसे छा बेपर्दगी जी ॻाल्हि, बाबा शरीयत जी इजाज़त ॾेखारियो, पोइ जे बणिजी वञे त बिस्मिल्लाह, न बणिजी वञे त दूर भला। हिकु ॻाल्हि छो जंहिं पर्दे जो हुकुम कयो आहे उन इजाज़त इहा छो ॾिनी आहे त जिथे तव्हांजो बणिजे थो मसइलो हिकिड़ी झलक हिक ॿिए खे ॾेखारियो। ऐं पहिरियों दोस्तूर ईअं थींदो रहंदो आयो आहे हिन वक़्त ताईं, लेकिन असां ला इल्म आहियूं, असां लाशूर आहियूं, असां इन ॻाल्हि खे मञण जे लाइ तयारु न आहियूं। छो त इहे हिकिड़े अहिड़े बंधणे में ॿधिजनि था जे पाण में ठही विया त इनशाअल्लाह हिक ॿिए खे आज़ादु न छॾींदा, हिक ॿिए खे आज़ादु न छॾींदा। ठही आहे न, लव मैरिज जी का ज़रूरत कान पवंदी, शौक़ वारी शादी जी का ज़रूरत न पवंदी, ठही आहे न। औरत मर्द खे ॿिए पासे छॾींदी, न मर्द औरत खे ॿिए पासे छॾींदो, मसइलो ख़तमु। छो त हिकिड़े ॾींहं जो कमु न आहे, ज़िंदगी जो ॿधणो आहे। इन ॻाल्हि खे मदे नज़र रखंदे शरीयत इजाज़त नी आहे त हिकिड़ी झलक ॾेखारियो, पोइ जे बणिजी वियो त बिस्मिल्लाह, अगरि न बणी त हर कंहिंजो ख़ैरु। हिकु मसइलो इहो यादि रखो ज़हन में। ॿिए नंबर ते जॾहिं हुनजो बणिजी वियो मसालो, निकाह थिए थो पियो, थोरो दिलि ते हथ रखी फ़ैसिलो कजो। उहा नींगरड़ी, उहो नींगर जेको इन महले में ॻोठ में पलियो आहे, घिटी घिटी खां वाक़िफ़ आहे, नंढे हूंदे उते खेॾंदो रहियो आहे, रांदि कंदो रहियो आहे साथनि या सहेलियुनि सां गॾु। अॼु इन घर अॿे मां जेके अमीर आहे चाहे ग़रीब आहे, जागीरदार आहे चाहे सरदार आहे, इन कोटनि खे इन बंगलनि खे छॾण जे लाइ तयारु थी वई आहे। पंहिंजे किले खे में बि न छॾींदी आहे, छॾींदी आहे त ॿ ॾींहं गाह न खाईंदी आहे, किलो मटियो न। इहो इंसानु हेॾो सारो जो हेॾा बंगला पीउ मां जा अमीरी ग़रीबी लिहाज़ सां छॾण जे लाइ तयारु आहे, सहेलियुनि खे छॾण जे लाइ तयारु आहे, पीउ माउ खे छॾण जे लाइ तयारु आहे। ऐं उन मुहबत नए वारे रस्ते में जेका ॿिए मां वटि नथी मिले, सभिनी शयुनि खे क़ुर्बान करे थी, हिन हमरा जे गर्दन ते चढ़े थी, कुल्हे ते चढ़े थी। दावा हुन कई आहे त मूंखे सभिनी खां वधीक तलब आहे हिकिड़ी अहिड़ी शइ जी जेका तोखां मिलंदी, मुंहिंजे लफ़्ज़नि खे सम्झो, तोखां मिलंदी। अॿे मां खे बि मां क़ुर्बान कयो, हुनजी मुहबत खे क़ुर्बान कयो, घर बार खे क़ुर्बान कयो, घटियूं क़ुर्बान कयूं, ॻोठ क़ुर्बान कयो, तोखे मां इन लाइ पसंदि कयो जो इहा शइ जेका ॿिए मां वटि मूंखे नथी मिले उहा तोखां मिलंदी। मां इन शइ जे करे सभु कुझु क़ुर्बान करे तो वटि हाज़िर थी आहियां। दोस्तो ॻाल्हि सम्झ में अचे लाइ कान थी अचे, मां थोरो ढके थो ॻाल्हायां कुझु, छो त बेदबी आहे, नई ॻाल्हि थो कयां तव्हांजे लाइ। उन ग़रीब त सभु कुझु क़ुर्बान कयो सिर्फ़ु तुंहिंजी मुहबत जे लाइ। सुवाल इहा त तो उनखे बदिले में छा ॾिनो? पंहिंजे दिलि ते हथ रखी करे फ़ैसिलो कयो। इहे अव्हां जे घरनि में अलाह जे नाले सां परायूं ॼायूं ईअं न पहुतियूं जीअं तव्हां असां हुनखे सम्झी वेठा आहियूं। बानियूं आहिनि असांजियूं नौकरियाणियूं आहिनि, थोरे घणे ते खण डंडो हण चेल ट्रोड़ जान छॾाए, ॿांह भञ हथ भञ,
अल्लाह जे नाले तां ख़ुदा जी इहा मख़लूक ईअं तव्हां सां वटि न आई आहे, इनखे बि अहमियत आहे ख़ुदा वटि। किथे असांजी सम्झ आहे, किथे शरीर जी नज़र आहे। उहा सभु कुझु क़ुर्बान करे, सभु कुझु क़ुर्बान करे तव्हांजे कुल्हे ते चढ़ी आहे। हिकिड़ी शइ जी तालिब थी करे तव्हां वटि पहुती आहे, उहा मुहबत जेका ॿिए मां वटि नथी मिले। उन खे तव्हां बदिले में छा था ॾियो? 4 कपिड़ा ॾाज में ॾेई करे, 4 ज़ेवर ॾाज में ॾेई करे बसि उन जी तव्हां क़ुर्बानी जो इहो क़दुरु कयो आहे? थोरो तवजो कयो। इते नज़र रखी करे पराई मख़लूक खे अल्लाह जे नाले ते पाण वटि वठी अचो। उन सभु कुझु क़ुर्बान कयो आहे तुंहिंजे ज़रिए मुहबत जे लाइ, तो उनखे ॾिनो छा आहे सोच अॻु। इन जॻह ते अल्लाह ताला फरमाए थो मसलो हिते ख़तमु न आहे। लिज़्ज़करि मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन। क़ुरान में फरमाए थो मां अल्लाह कंहिं बि मसइले खे तफ़सील सां बयानु न कंदो आहियां, न कयो आहे। निमाज़ पढ़ो, केतिरा दफ़ा को फरमाए निमाज़ पढ़ो, अक़ीमु सलात व आतु ज़कात, निमाज़ पढ़ो ज़कात ॾियो। ॿुधायो कोन अथई सुबुह में हेतिरियूं रकातूं पढ़ो, ज़ोहर में हेतिरियूं, असर में हेतिरियूं, मग़रिब में हेतिरियूं। पहिरीं रकात में हीअं पढ़ो, ॿी में हीअं पढ़ो, अतहत हीअं पढ़ो। अलाह साईं किथे कोन ॿुधायो आहे, क़ुरान में कोन ॿुधायो अथई। ईअं त चवंदा आहियूं त हर मसइलो क़ुरान में बयानु थियल आहे पंहिंजी जाइ ते, लेकिन ख़ुदा ॿुधायो न आहे तफ़सील सां। ज़कात ॾियो भाई, उठनि ज़कात केतिरी ॾियूं, ॿकरियुनि जी केतिरियूं, ढनि जी केतिरियूं, ढगियुनि जी केतिरियूं, मेहनि जी केतिरी ज़कात ॾियूं, सोन चांदी ज़कात केतिरी, अलाह न ॿुधायो आहे। फरमायो अथई ज़कात ॾियो, बसि जान छुटी। इजमाल आहे, कंहिं बि मसइले खे तफ़सील सां अल्लाह ताला पेश न कयो आहे, इन मसइले खे तफ़सील सां पेश कयो अथई। आया इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी असांखे त अल्लाह साईं इन खे तफ़सील सां छो पेश कयो आहे? लिज़्ज़करि मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन। ओ इहा पराई ॼाई जेका तूं पंहिंजे कुल्हे ते खई आहे। मुला 2 लफ़्ज़ निकाह जा पढ़ाया आहिनि, 2 लफ़्ज़ निकाह जा पढ़ाया अथई, गोया इन 2 लफ़्ज़नि में घणो कुझु तूं ॾेई चुको आहे हुनखे। अॼु खां बाद पीउ मां तुंहिंजा तोखां ख़तमु, उन्हनि जो ज़िम्मो सॼो सारो मुंहिंजे मथां। पालना जो ज़िम्मो, इलाज मुआल जो ज़िम्मो, तालीम जो ज़िम्मो, हिन जो हुन जो पीउ मां खां ख़तमु हाणे मुंहिंजे मथां आहे। भल मां पिना लेकिन तुंहिंजी ख़िदमत कंदुसि। शरीर जो हुकुम पिनण हराम आहे, पिनण हराम आहे। पिनण वारे जी नाजाइज़ पिनण वारे जी हालत क़यामत में ख़राब हूंदी, शरीर असांखे ॿुधायो आहे। पर इहा पराई ॼाई तुंहिंजे कुल्हनि ते आई आहे, तो खई आहे, अल्लाह जे नाले ते हलाल थी करे तोखे मिली आहे। तोखे कुझु बि न आहे पिनी करे बि इनखे खाराए, पिनी करे न खाराईंदे क़यामत में तूं ज़लील थींदे। ये तफ़सील बयानु थियल आहे, इहो आलम तव्हांखे ॿुधाए सघंदा, तव्हां हुन खां पुछी सघो था। तिनी निकाह जे लफ़्ज़ में इहा शइ आयल आहे, ऐं इहा बि शइ आयल आहे त ख़बरदार हिन खां पोइ जेकी तोखे घुरणो आहे मूंखां घुर, मां तुंहिंजो ज़िम्मो खणी आयो आहियां। ॿिए जे हथु ॾाढो हथु जेकॾहिं ड्रिग हो के त पोइ माखो मुंदो कोन्हे। इहो बि निकाह जे लफ़्ज़नि में चई चुको आहे। इते अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं तूं मरे थो न, पहिरियों तुंहिंजे औलाद में न्याणियूं बि अगरि आहिनि ऐं पुट बि आहिनि, पहिरियों न्याणियुनि जो हक़ आहे। पहिरियों तुंहिंजे वरिसे में न्याणियुनि जो हक़ आहे, पुट जो हक़ बाद में आहे। अल्लाह खे ख़बर ई त 15वीं सदी में उजलो थी वेंदो क़ौम जो, मथे खां हेठि सतह ताईं सभिनी जो कमु लथल हूंदो। मुला हुजे, मौलवी हुजे, सैयद हुजे, पीर हुजे, सरदार हुजे, केर बि हुजे, इन हुक्मनि खे न मञींदा। बाक़ी दुरूद शरीफ़ पढ़, सुभान अल्लाह, तोखे हेतिरो सवाबु मिलंदो। मां बि वाह वाह, तूं बि वाह वाह करे जान छॾाए छॾ, पहिरें नंबर जा जन्नतियूं। क़ुरान चए छा थो? 80 साल उमिरि थी आहे, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, कुल हुवल्लाहु कुल अऊज़ु बिरब्बिन नास पढ़ूं था निमाज़ जे अंदरि। इन 80 साल वारे इन निमाज़ी आबिद शख़्स खां पुछा कर त क़ुरान में कुल अऊज़ु बिरब्बिन नास अल्लाह छा थो चवे? का ख़बर ई कान्हे। भाई तव्हां इलाज कराईंदा हो, इलाज फ़ाइदो न कंदी आहे त बे इख़्तियार चई ॾींदा हो त साईं ये सुई पाणी जी आहे, इन में को असरु आहे ई कोन, हीअ दवाऊं खणी था अचूं, फसल में को असरु नथो थिए। असली दवा हूंदी असरु कंदी, असुल न हूंदी त असरु धूड़ कंदी। हे निमाज़ूं पढ़ूं था, ॿियो टियों दवाऊं घुरी घुरी बीठो, किथे हुनजो को असरु नज़र ई कोन थो। और असां फूकिया वेठा त असां पहिरें नंबर जा जन्नती आहियूं। अॻु में ॾिसो त क़ुरान ते अमल बि आहे। क़ुरान अमल कराइणु आयो आहे की न वाह वाह करण जे लाइ आयो आहे?
असांजो वाइद तक़रीबन इहो थी वियो आहे ज़ोर सां सुभाणे अलाह बि चवराईंदासीं हीअं बि कंदासीं हीअं त ऐं क़ुर चए छा थो अलाह अलाह ख़ैर सलाह न निमाज़ जी तालीम आहे न रोज़े जी न ज़कात जी इन जे करण में केतिरो फ़ाइदो आहे न करण में मथो मथो ॿुधायो फ़र्ज़ु अदा कयो जान छुटी असांजो इहो कमु आहे मौलवियुनि जो ऐं तव्हांजो वरी इहो कमु आहे जो वाह वाह करे मौलवियुनि खे बि ख़ुशि करे छॾियो मौलवी साहिब बि ख़ुशि हूंदो त मुंहिंजी सुभाणे अलाह तक़रीर उहा लॻी आहे लॻंदी आहे बसि वॾो पुछंदो ॾे ख़बर मां कीअं ॻाल्हायो इते असांजी ॿीर ऐं मिड़ई धुरियूं अलाह साईं तव्हां असां सभिनी खे माफ़ फरमाए तमामु गुनहगार आहियूं इस्लाम ॿुधायो आहे अलाह जो हुकुम आहे इन अलाह मलाइकत युसल्लून अला नबी बुज़ुर्गनि दीन जी ॻाल्हि थो कयां मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां असांखां जेके असांजा उस्तादनि जा उस्ताद एॾा वॾा उन्हनि जूं तक़रीरूं अॼु बि मौजूदु आहिनि तव्हांखे ॿुधाईंदा जेकॾहिं ॿुधो फरमाए इन अलाह मलाइकत अलाह ताला छा थो फरमाए त मुंहिंजे पैगम्बर ते दुरूद पढ़ो फ़र्ज़ आहे वाजिब आहे हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ो भली सॼी ज़िंदगी में ॿीहर दुरूद न पढ़ो लेकिन जीअं नबी तव्हांखे क़ुर सम्झायो आहे नबी जो उन मशीन खे खणी हलो तव्हां पहिरें दर्जे जा जन्नती हो बाक़ी ईअं न आहे त 100 दफ़ा दुरूद पढ़ छॾो हाणे जन्नती बणिजी वियो बाक़ी क़ुर जे मथां अमल कोन्हे न ॼाण आहे न अमल आहे लाशूरी में कमु लथो पियो आहे शैतान असांजो कमु लाथियो हूंदो आहे असांजो हाल हिन वक़्तु सॼो इहो आहे बसि मां ख़तमु थो कयां मूंखे वाइज़ करिणो न आहे अञा घणो कुझु ॻाल्हाइणो पर हाणे गुस्ताखी बेअदबी आलमनि जी हूंदी मां वेठो ॻाल्हि करियां इहा ॻाल्हि सही न हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो हिकिड़ी ॻाल्हि ॾुख जहिड़ी ॿुधो असांजे शहरनि जो मर्ज़ असांजे ॿाहिरि ताईं बि पहुची वियो आहे कोरोना वांगुरु जीअं कोरोना आहे या न आहे ख़ुदा ॼाणे पूरी दुनिया खे विकोड़े वई आहे न असांजो बैतुल्लाह बंदि आहे तवाफ़ बंदि आहे हज बंदि आहे सफ़र बंदि आहिनि निमाज़ बंदि आहे तरावियूं बंदि आहिनि जीअं इहा कोरोना दुनिया खे विकोड़े वई आहे या न आहे ख़ुदा ॼाणे बहरहाल हिकिड़ो असांजे ज़हन में फैलिजी वई आहे न अहिड़ी तरह हिकिड़ो अजीब मर्ज़ असां मुस्लमाननि में पके मुस्लमाननि में फैलिजी वियो आहे अलाह करे छल इहो मर्ज़ दूरि थिए कहिड़ी ख़राबी एतिरा असां मुना मौलवी थिया आहियूं वाइद ॿुधी करे एतिरा भरवस वारा थी विया पाण जुमे जी अहमियत ख़तमु निमाज़नि जे लाइ वॾा वॾा चार्ट लॻा पिया आहिनि ज़ोहर निमाज़ फलाणे टाइम ते असर फलाणे टाइम ते हर मस्जिद में लॻल आहिनि ज़ुल्म त असां पाण कयो मौलवियुनि हाणे असां रोऊं बि था या मां ॻाल्हि इन करे कंदो आहियां कोई मौलवी न कंदो आहे इन करे कंदो आहे जो ॾिसूं था हाल ॾिसी करे पोइ रोइणो थो अचे हिन आदिलपुर जे शहर सां कम अज़ कम 50 साल खां वठी मुंहिंजो तालुक़ु आहे एतिरियूं मस्जिदूं वधाए हेॾियूं कयूं आहिनि हिते हाणे ईंदा आहियूं उन ज़माने खे ॾिसूं था त बिल्कुलु रोऊं था अची करे 1 बजे जुमे जी बांग मिले थी 1 बजे हर मस्जिद में वञी ॾिसो ऐं इहो सिर्फ़ु आदिलपुर शहर जो मसइलो न आहे बहिराणियुनि में बि ईअं थी वियो आहे छो त असां बहिराणी में रहूं त ख़बर आहे बाबा जुमे जो टाइम आहे 2:15 बजा हिकिड़ी मस्जिद में टाइम आहे 1:30 बजा हिकिड़ी में आहे 2 बजा बांग मिली वई 1 बजे हर मस्जिद में बांग 1 बजे मिले थी पई निमाज़ जमात जो टाइम जुदा जुदा आहे हालत इहा आहे केतिरा दफ़ा इंतज़ारु करे उन पंहिंजनि मस्जिदनि में जेके कचियूं हाणे माशाअल्लाह पकियूं थी पियूं आहिनि दोस्तनि पुराणनि जे चवण ते चवजे था 1:30 बजे निमाज़ आहे असांजो ख़्यालु इहा त 2 बजे निमाज़ थींदी आहे जीअं थींदी हूंदी हिते मां हितां जी ॻाल्हि थो कयां हितां जी उन दोस्तनि जेके संभालनि असां मस्जिद खे हाणे असांखां बाद में उन्हनि जे चवण सां आया आहियूं साईं जुमे त नथा अचो कॾहिं त अचो यार आया आहियूं हिते 1:13 थी विया आहिनि 1:13 मस्जिद में वेठा वुज़ू कयूं हिकु उहो संभालण वारो हिकु पेश इमाम साहिबु 2 माण्हू या 3 माण्हू मां वांगुरु ईअं वांदड़ा 2-3 छोकिरा पिया हीअं लुॾनि 1:13 थी विया आहिनि यार आया बि आहियूं उन्हनि जे चवण सां दोस्तनि जे असां घटि में एतिरो त पुछनि साईं भला हाणे लाउड ते 2 लफ़्ज़ ॻाल्हायो खोले ॾियूं था चुप अड़े बाबा निमाज़ कहिड़े वक़्तु पढ़ंदा आहियो चए थो 1:30 बजे ख़ुदा जा बंदा 1:13 थी विया आहिनि हिते बाक़ी 17 मिंट मुले खे तव्हां ॿुधाए पिया मुला आयो बि आहियो अचण खां बाद में तव्हांजो फ़र्ज़ु बणिजे थो हुनखे तव्हां लाउड स्पीकर खोले ॾियो कुझु चवण जे लाइ शर्म खो वीचारा चुप ॿुधाइण खां बाद में शर्म खां बाद चुप 17 मिंटनि में मुला छा ॻाल्हाईंदो कहिड़ो मसइलो सम्झाईंदो मथो फाड़े त काॾे फाड़े निमाज़ जा वक़्तु सम्झाए निमाज़ जा फ़र्ज़ सम्झाए सुनतूं सम्झाए मकरू सम्झाए छा सम्झाए हे त निमाज़ जी ॻाल्हि आहे मुफ़्त वारी शइ आहे
ज़कात पंहिंजी जाइ ते आहे, रोज़ा पंहिंजी जाइ ते आहिनि, उहे मसइला बयानु कनि त पंहिंजी जाइ ते आहिनि। हालत इहा आहे जेके असां ॿार मदरसनि में मोकिलियूं कोन था, मदरसा वैरान लॻा पिया आहिनि असांजे अंदरूनी सिंध जा, सवाइ कनि टन मदरसनि जे। ॿार एॾो विया, न सुनत सिखिया, न फ़र्ज़ सिखिया, न वाजिब सिखिया, न मुस्तहब सिखिया, का ख़बर कान्हे। हाणे उहो नंढिड़ो ॿारु नौजवान थी मसीत में आयो, आख़िर मुस्लमान जो ॿारु आहे न, उनखे निमाज़ जी का ख़बर बि कान्हे, छा कंदो? हिते मुला जे लाइ तव्हां 1:30 बजे वारी निमाज़ में 1:13 मिंटनि ते लाउड नथो खोले, 17 मिंटनि में कहिड़ी शइ ॿुधाईंदो? ऐं वरी माण्हुनि जो अचणु कॾहिं थो शुरू थिए, वधि में वधि छिके ताणे 10 मिंट अॻु में शुरू थींदा, 1 2 3 पोइ थींदा, हिकदमि थींदा। माना पेश इमाम ख़तीब उहे ॻाल्हाइण खां कटिजी विया। असां पूरे उन टाइम ते ईंदासीं जंहिं महिल सम्झूं था त हाणे ख़ुतबो शुरू थियण वारो आहे। मस्जिदूं बंदि, पर इहो खानो ख़राबु असांजो पंहिंजो थियो आहे। असां पाण पंहिंजी मसलियत खे कम में आंदोसीं। बाबा तूं यार ख़ुदा खे मन 1:30 बजे निमाज़ पढ़ जुमे जी, तूं बाबा 2 बजे निमाज़ पढ़। छो? दुकान ते 2 हिसेदार वेठा आहिनि, 2 भाउर वेठा आहिनि, हिकिड़ो सट मारे करे 1:30 वारी बस में निमाज़ पढ़ी ईंदो, दुकान खोलींदो, दुकान खुलियो पियो हूंदो, ॿियो वरी 2 वारी में निमाज़ पढ़ंदो, ॿई जन्नती। होटल ते हिकिड़ा 1:30 वारी में निमाज़ पढ़ंदा, उतां जा मुलाज़िम ॿिया पढ़ंदा 2 वारी में, जन्नती। ऑफिसनि में हूंदा, हिकिड़ा पढ़ंदा 1:30 वारी में, हिकिड़ा 2 में, उहे सभई थिया जन्नती। बाक़ी दुकान ई खुलियल, होटल ई खुलियल रहे, ऑफिसूं बि खुलियल रहनि, सभु शयूं खुलियल रहनि। ॿेड़ो क़ौम जो बि ॿोड़ियोसीं, असां पंहिंजो बि ॿोड़ियोसीं। हाणे छा आहे, इहे सभई मसइले को कमु वठंदे माण्हू विया विरहाइजी, दुकान वारा होटल वारा सभु थिया जन्नती, छो त निमाज़ पढ़ी आया न। बाक़ी दुकान खुलियो रहियो, जेके ओरियां परियां ग्राहक आया उहे त न हेॾे विया न होॾे विया। बरो आहे असांखे जेकॾहिं असां मुला पाण इन ॻाल्हि खे सम्झूं त बाबा जेको ई टाइम मुक़ररु कयो, पूरे शहर जो हिकिड़ो टाइम हुजे, पूरे शहर जो हिकु ई टाइम हुजे, हिकु टाइम ते हर माण्हू मजबूर थी वेंदो। तव्हां दुकान बंदि रखो, उन टाइम ते निमाज़ पढ़णी आहे, तव्हां होटल वारनि खे निमाज़ पढ़णी आहे, ऑफिस वारनि खे पढ़णी आहे, बंदि रखो, हर माण्हू निमाज़ वारो वञी पहुचंदो। पर जेको बेनिमाज़ी हूंदो ॾिसंदो दुकान बंदि आहे, होटल बंदि आहे, ऑफिस बंदि आहे, काॾे वेंदो? आख़िर मुस्लमान शर्माए करे उहे मस्जिद ॾेई वेंदो। माना उहो साज़ली जेको हूंदो उहो रहिजे त रहिजे, निमाज़ ते न पहुचंदो, बाक़ी न त हड़े मस्जिद वेंदा। पर असां मसइले ते हुकूमत ते हो 1:30 बजे, 2 बजे, असां 2 बजे, माण्हू जेके विच में हेॾां होॾां या दुकान खुलियल महिल उहे सभई ग्राहकनि जी ॿेड़ी ॿुॾी। हाणे असां चप चटियूं था वेठा, 5 मिंट अॻु में माण्हू अचनि था, न को ख़िताब आहे, न को वाइदा। इहा हालत लॻी वई आहे असांजे मस्जिदनि जी। अलाह साईं असांखे ईअं कोन चयो त तूं निमाज़ पढ़ी मोतबर जान छॾाई वेंदी। इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमअति, मां वरी वरी चवंदो आहियां, इन जे लाइ जो इहे मसइला असांखे गिच में पइजी वञनि, चवंदा आहियूं ख़ुदा करे जान छुटे मुस्लिमो। अलाह सां फरमाए जॾहिं निमाज़ जो आवाज़ु, ख़ासि करे जुमे जो, कंहिं निमाज़ जो नालो अलाह क़ुर में कोन खयो आहे, सिधो सो नालो कोन खयो अथई, जुमे जो नालो खयो अथई, इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमअति। वरी सूरत बि जुमा, सूरत जो नालो बि जुमा रखी करे जुमे जो ज़िक्र में कयो अथई। ऐं ॿुधायो अथई त इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमा, जॾहिं बि हय्या अला सलात जो आवाज़ु तव्हांजे कननि ते पहुचे जुमे जे ॾींहुं, फसअऊ इला ज़िक्रिल्लाह, त उन महिल हली पोइ मस्जिद ॾांहुं। वज़रुल बैअ, हर कम खे छॾे ॾियो, सभु शयूं बंदि करियो। असां मसइले ते हुकम वठंदे ॿेड़ी ॿोड़े छॾीसीं, माण्हू सभई असांखे मापिया आहिनि, असांखे अगवा करिया आहिनि। कंहिं ख़तीब खे ताक़त न आहे, कंहिं मोज़िन कंहिं मुले खे ताक़त न आहे, बीह करे साईं टाइम खां अॻे पोइ निमाज़ खे करे त ख़बर पए। हिकिड़ो मसइलो हले थो, 5 मिंटनि में वधीक लॻी आहे, इशारे जे मथां इशारा, चिठी जे मथां चिठी बि ठका कंदी त साईं तव्हांजो टाइम ख़तमु थी वियो आहे, जल्दी करे निमाज़ पढ़ायो। ज़ुल्म असां करे चुका आहियूं, ख़ुदा जे अज़ाब खे दावत ॾेई चुका आहियूं, पर इन ॻाल्हि खे सम्झे केरु न। असां मौलवी सम्झूं था, न वरी अवाम बि सम्झे थी। अलाह ताला तव्हां सां सभिनी खे तौफ़ीक़ अता फ़रमाए। ॻाल्हाइणु मूंखे होॾे, पर छा कयूं, अंदरि हाणे एतिरा उॿारा थो खाए इन मसइलनि खे ॾिसी करे, जो मजबूर थी करे हिकु जो लफ़्ज़ ज़बान मां ॿियो निकितो थो वञे। अलाह ताला तव्हां सां सभिनी खे तौफ़ीक़ अता फ़रमाए। मूंखे ॻाल्हाइणो थोरो सुनत जे मथां, निकाह जे मथां। निकाह में घणियूं ॻाल्हियूं आहिनि, अमल असां कोन था कयूं, सम्झूं कोन था, ॼाण नथा रखूं, बाक़ी वठण लॻी पई आहे। असांजो मौलवी साहिबु ख़िताब कंदो, सुभान अल्लाह सुभान अल्लाह, ज़ोर सां पिया चवराईंदा, ऐं असां पाण ख़ुशि थींदासीं त माशाअल्लाह तक़रीर सुठी लॻी आहे असांजी। बाक़ी हुकुम हकाम क़ुर में अलाह छा थो चवे, भली 80 साल
90 साल उम्र गुज़री वञे सॼी ज़िंदगी असां निमाज़ में गुज़ारी इहा ख़बर न आहे त कुल औज़ु बिरब्बिन्नास में अलाह छा चयो कुल या अय्युहल काफ़िरून में असांखे छा चई का ख़बर ई कान्हे। अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे तौफ़ीक़ अता फ़रमाए। गुस्ताखाना अंदाज़ में मां बेतरतीब तव्हांखे थोरो दॿ ॾिनी आहे सम्झ वारा हूंदो त इनशाला सम्झंदो जॾहिं त हाणे इनशाला पहाड़ तव्हांजी कढी आदलपुर जी कढी चङी तरह छो त मुंहिंजी आदलपुर में मुंहिंजो वास्तो आहे आदलपुर जी बुनियादु मुंहिंजी बुनियादु आहे ईअं सम्झो खणी मां हाणे वधीक हायल नथो बणिजां साईं कावड़िया वेठा थिया चिठियुनि ते तो हाणे अलाह से तव्हां असां सभिनी खे तौफ़ीक़ अता फ़रमाए थो टूटा फूटा लफ़्ज़ मन कंहिंजी दिलि ते दस्तक ॾियनि ख़ुदा करे कंहिंखे का ॻाल्हि सम्झ में अचे बाक़ी नियाणियुनि जो अलाह जे नाले सां इहे नियाणियूं तव्हांजे घर में अचनि थियूं अलाह ताला जी एॾी रिआयत रखी आहे एॾी रिआयत रखी आहे जो पुट वरसे में बाद में अॻु में नियाणी आहे ऐं हराम जो असांजी उम्मत मुंहिंजो उम्मत मुस्लमान लाचार को लखनि में हिकु हुजे हज़ारनि में को हिकु हुजे जेको इन ॻाल्हि खे रिआयत में रखे थो नज़र में रखे थो जन त हलाल हराम गॾु करे सभु ॾियूं था पुटनि खे औरतुनि नियाणियुनि वीचारनि खे को हिसो ई कोन्हे हाल असांजो अमल में इहो आहे यादि रखो हुकूकुल इबाद में अल्लाह ताला कॾहिं रिआयत न रखंदो मालैना इल्लल बलाग। अल्हम्दुलिल्लाह ही हुया हज़रत मौलाना मोहम्मद मूसा शावानी साहब जिन जेको आहे ख़िताब फरमायो मुख्तसर नात लाइ दावत ॾींदुमि मोहतरम जनाब मोहम्मद अवेस चाचड़ साहब के वो मुख्तसर नात पढ़न। सभई दोस्त दिल जी मोहब्बत सां मदीना साईं